ओम शांति। अॼु जी मुंहिंजी तारीख़ आहे 5/4/2025। अॼु मिठा बाप दादा चवनि था मीठे मीठे ॿार तव्हांखे हाणे नाम रूप जी बीमारी सां बचिणो आहे, उल्टो खातो न ठाहिणो, हिकु बाप जी यादि में ई रहणो। तव्हांखे हाणे नाम रूप जी बीमारी सां बचिणो आहे, उल्टो खातो न ठाहिणो आहे, हिकु बाप जी यादि में ई रहणो। प्रश्न: भाग्यवान ॿार कीअं मुख्य पुरुषार्थ सां पंहिंजो भाग्य ठाहे छॾींदा आहिनि? उत्तर: भाग्यवान ॿार सभिनि खे सुख ॾियण जो पुरुषार्थ कंदा आहिनि, मनसा वाचा कर्मणा कंहिंखे दुख न ॾींदा आहिनि, शीतल थी करे हलंदा आहिनि त भाग्य ठहींदो वेंदो आहे। तव्हांजी स्टूडेंट लाइफ आहे, तव्हांखे हाणे खुटका न खाइणा आहिनि, अपार ख़ुशी में रहणो आहे। गीता: तव्हां ही माता तव्हां ही पिता आहियो। ओम शांति। सभी ॿार मुरली ॿुधंदा आहिनि, जिते बि मुरली वेंदी आहे सभु ॼाणंदा आहिनि कि जंहिंजी महिमा ॻायल आहे उहो कोई साकार न आहे, निराकार जी महिमा आहे। निराकार साकार द्वारा हाणे सम्मुख मुरली ॿुधाइनि था। ईअं बि चईंदासीं हाणे असां आत्मा उन्हनि खे ॾिसूं था। आत्मा ॾाढी सूक्ष्म आहे, हिन अखियुनि सां न ॾिसण में ईंदी आहे। भक्ति मार्ग में ॼाणंदा आहिनि कि असां आत्मा सूक्ष्म आहियूं, परंतु पूरो रहस्य बुद्धि में न आहे कि आत्मा आहे छा। परमात्मा खे यादि कंदा आहिनि, परंतु उहा छा आहे इहा दुनिया न ॼाणंदी आहे। तव्हां बि न ॼाणंदा हुयो। हाणे तव्हां ॿारनि खे इहा निश्चय आहे कि इहा कोई लौकिक टीचर व संबंधी बि न आहे। जीअं सृष्टि में ॿिया मनुष्य आहिनि वैसे इहा दादा बि आहे। बाबा चवनि था कि हाणे तव्हांखे निश्चय आहे कि इहा कोई लौकिक टीचर व संबंधी बि न आहे। जीअं सृष्टि में ॿिया मनुष्य आहिनि वैसे इहा दादा बि आहे, ब्रह्मा दादा। तव्हां जॾहिं महिमा ॻाईंदा आहियो तत्व में मातेश पिता त सम्झंदा आहियो मथे में आहे, सम्झंदा हुयो मथे में आहे। हाणे बाप चईंदा आहिनि मां हिन में प्रवेश कयो आहे, मां उहो ई इन में आहियां। अॻियां त ॾाढो प्रेम सां महिमा ॻाईंदा आहियो, डर बि रखंदा आहियो। मतिलबु इहे दादा जे अंदरि हाणे शिव बाबा आहे, असां उन्हनि खे उन्हनि जी महिमा ॻाईंदा हुआसीं, हाणे उहा आया आहिनि, है न। मां हिन में प्रवेश कयो आहे, मां उहो ई हिन में आहे। अॻियां त ॾाढो प्रेम सां महिमा ॻाईंदा हुयो, डर बि रखंदा हुयो। हाणे त उहो हिन शरीर में आया आहिनि त निराकार हुयो जो उहो हाणे साकार में आयो आहे। उहो वेही ॿारनि खे सिखलाइनि था। दुनिया न ॼाणंदी आहे कि उहो छा सिखलाईंदा आहिनि। उहो त गीता जो भॻवानु श्री कृष्ण सम्झंदा आहिनि। चई ॾींदा आहिनि राजयोग सिखलाईंदो। अच्छा, बाक़ी बाप छा कंदा आहिनि? फल ॻाईंदा बि आहिनि तो माता पिता, परंतु उन्हनि सां छा ऐं कॾहिं मिलंदो आहे इहे कुझु न ॼाणंदा आहिनि। गीता ॿुधंदा हुया त सम्झंदा हुया श्री कृष्ण द्वारा राजयोग सिखियो हुयो, पोइ उहो कॾहिं अची करे सिखलाईंदो, उहो बि ध्यान में ईंदो हूंदो न। हिन समय की कॾहिं अची करे सिखलाईंदो। हिन समय उहो ई महाभारत लड़ाई आहे त ज़रूरु श्री कृष्ण जो समय बि हूंदो, ज़रूरु उहो ई हिस्ट्री जोग्राफी रिपीट थियणी आहे। दिन प्रतिदिन सम्झंदा वेंदा, ज़रूरु गीता जो भॻवानु थियणो खपे। बराबरि महाभारत लड़ाई बि ॾिसण में ईंदी आहे, ज़रूरु हिन दुनिया जो अंत थींदो। ॾेखारींदा आहिनि पांडव पहाड़ ते हली विया त उन्हनि जी बुद्धि में इहे ईंदो हूंदो बराबरि विनाश त साम्हूं बीठो ई आहे, है न। हाणे श्री कृष्ण आहे किथे? महाभारत लड़ाई आहे त ज़रूरु हिन दुनिया जो अंत थींदो। ॾेखारींदा आहिनि पांडव पहाड़ ते हली विया त उन्हनि जी बुद्धि में ईंदो हूंदो न बराबरि विनाश त साम्हूं बीठो ई आहे। जॾहिं श्री कृष्ण आहे, हाणे श्री कृष्ण आहे किथे? ढूंढंदा रहंदा आहिनि। जेसि ताईं तव्हां सां ॿुधनि कि गीता जो भॻवानु श्री कृष्ण न आहे, शिव आहे, तव्हांजी बुद्धि में त इहा ॻाल्हि पकी आहे न। इहे तव्हां कॾहिं भुली न सघंदव, कोई खे बि तव्हां सम्झाए सघंदव
त गीता जो भॻवानु श्री कृष्ण न शिव आहे दुनिया में। त इन करे बाबा चईंदा आहिनि सभिनि खे कन में विझंदा रहो। आख़िर त जॾहिं ॿुधंदा सम्झंदा कॾहिं त ख़्यालु ईंदो कि हा बराबरि गीता जो भॻवानु त शिव आहे। दुनिया में त कोई बि न चईंदा आहिनि सवाइ तव्हां ॿारनि जे। हाणे गीता जो भॻवानु राजयोग सिखलायो हुई त ज़रूरु न सां सिद्ध थींदो आहे नर सां नारायण ठाहियो हूंदई न। तव्हां ॿार ॼाणंदा आहियो भॻवानु असांखे पढ़ाइनि था बराबरि नर सां नारायण ठाहिनि था। हिन लक्ष्मी नारायण खे स्वर्ग में राज्य हुयो न, हाणे त उहो स्वर्ग बि न आहे त नारायण बि न आहे देवतायूं बि न आहिनि। चित्र आहिनि जंहिंमें सम्झंदा आहिनि इहो ठीकु रहियो वियो। हाणे तव्हां सम्झंदा आहियो इन्हनि खे केतिरा वर्ष थिया। तव्हांखे पको मालूम आहे न अॼु खां 5000 वर्ष पहिरियों हिननि जो राज्य हुयो। हाणे त अंत आहे, लड़ाई बि साम्हूं बीठी आहे। ॼाणंदा आहियो बाप असांखे पढ़ाइनि था, सभी सेंटर्स ते पढ़ंदा बि आहिनि पढ़ाईंदा बि आहिनि। पढ़ाइण जी युक्ति ॾाढी सुठी आहे, चित्र द्वारा सम्झाणी सुठी मिली सघंदी आहे। मुख्य ॻाल्हि आहे गीता जो भॻवानु शिव या श्री कृष्ण। फ़र्क़ु त ॾाढो आहे न। सदगति दाता स्वर्ग जी स्थापना करण वारो अथवा आदि सनातन देवी देवता धर्म जी वरी खां स्थापना करण वारो शिव या श्री कृष्ण। मुख्य आहिनि इहे टे ॻाल्हियुनि जो फ़ैसिलो कि केरु आहे श्री गीता जो भॻवानु केरु आहे ऐं पतित पावन केरु आहे, गंगा या शिव बाबा। भॻवानु सर्वव्यापी आहे या न आहे, हिन ते ई बाबा जोर ॾींदा आहिनि। भल ओपिनियन लिखी करे ॾींदा आहिनि कि इहो ॾाढो सुठो आहे, परंतु बाबा चईंदा आहिनि इन सां कुझु बि फ़ाइदो न आहे। तव्हांजी जो मुख्य ॻाल्हि आहे उन ते ज़ोर ॾियणो खपे। तव्हांजी जीत बि हिन में ई आहे। तव्हां सिद्ध करे ॿुधाईंदा आहियो त भॻवानु हिकु ई हूंदो आहे। भॻवानु हिकु ई आहे, सर्वव्यापी न आहे, पतित पावन उहो ई आहे। गीता जो भॻवानु हिकु ई आहे, उहो ई आहे। ईअं न गीता ॿुधाइण वारो बि भॻवानु थी वियो। गीता हिन राजयोग भॻवानु हिन राजयोग ऐं ज्ञान द्वारा देवी देवता धर्म जी स्थापना कई। बाबा सम्झाईंदा आहिनि ॿारनि खे माया जो वार थींदो रहंदो आहे। हाणे ताईं कर्मातीत अवस्था त कंहिंजी आई न आहे। पुरुषार्थ कंदे कंदे अंत में तव्हां हिकु बाबा जी यादि में सदैव हर्षित रहंदा। कोई मुरझाइश न ईंदी आहे। हाणे त सिर ते पापनि जो बोझो ॾाढो आहे, उहा यादि सां ई उतरंदो। बाबा पुरुषार्थ जी युक्ति बतलाईंदा आहिनि, यादि सां ई पाप कटिजंदा। ॾाढा ॿुधू आहिनि जो यादि न रहण जे कारण पोइ नाम रूप में फसी पईंदा आहिनि। हर्षित मुख जो आहिनि, हर्षित मुख हुजनि त कंहिंखे ज्ञान सम्झाइनि उहो बि मुश्किल आहे। हर्षित मुख हुजनि ऐं कंहिंखे ज्ञान सम्झाइनि उहो बि मुश्किल आहे। अॼुकल्ह कंहिंखे सम्झायो कल्ह पोइ गुटको अचण सां ख़ुशी गुम थी वेंदी आहे। सम्झाइणो खपे इहे माया जो वार आहे। सम्झणो खपे कि असांजी ख़ुशी गुम थी आहे त ज़रूरु कोई न कोई माया जो वार थियो आहे, ज़रूरु असांखां कोई गफ़लत थी आहे, है न। त बाबा खे तुरंत ॿुधायो, अटेंशन में अची वञो। अगरि असांजी स्थिति हिकु रस नथी रहे, कॾहिं कीअं त तुरंत चेक करे ऐं चेंज करो। त बाबा चवनि था हिन करे पुरुषार्थ करे बाप खे यादि करिणो आहे। बाक़ी रोइण पिटण व बेहाल न थियणो आहे। सम्झणो खपे माया पादर जूतो मारदी, इन करे पुरुषार्थ करे बाप खे यादि करिणो आहे। बाबा जी यादि सां ॾाढी ख़ुशी रहंदी, मुख सां झटि वाणी निकिरंदी। पतित पावन बाप चईंदा आहिनि कि मूंखे यादि करो। मनुष्य त हिकु
बि न आहे जेके रचता बाप जो परिचय हुजे। मनुष्य थी करे ऐं बाप खे न ॼाणे त जानवर खां बि बदतर आहे। है न, मनुष्य थी करे ऐं बाप खे कोई न ॼाणे त जानवर खां बि बदतर थी आहे। गीता में श्री कृष्ण जो नाम विझी छॾियो अथनि त बाप खे यादि कीअं करनि। इहा ॾाढी वॾी भूल आहे जो तव्हांखे सम्झाइणी आहे। गीता जो भॻवानु शिव बाबा आहे, उहो ई वरसो ॾींदो आहिनि। मुक्ति जीवन मुक्ति दाता उहो आहे, ॿिया धर्म वारनि जी ॿुधी में वेहींदो न। उहो त हिसाब किताब चुकतो करे वापसि हली वेंदा आहिनि। पिछाड़ी में थोरो परिचय मिलियो पोइ बि वेंदा पंहिंजे धर्म में। ताकी बाप सम्झाईंदा आहिनि तव्हां देवता हुयो, हाणे वरी बाप खे यादि करण सां तव्हां देवता ठही वेंदव, विक्रम विनाश थी वेंदो। पोइ बि उल्टा सुल्टा धंधा करे वठंदा आहिनि। बाबा खे लिखंदा आहिनि अॼु असांजी अवस्था मुरझाई हुई आहे। बाबा खे यादि न कयो, यादि न कंदव त ज़रूरु मुरझाईंदव। इहा आहे ई मुर्दनि जी दुनिया, सभई मरा पिया आहिनि। तव्हां बाप जा ठहिया आहियो त बाप जो फरमान आहे। जीअं मुर्दो ख़ुशि थोरी हूंदो, उदास उहो ई हूंदो आहे। त ईअं ई दुनिया में बि माण्हू अॼुकल्ह सभु कुझु कंदे हुए बि ख़ुशी न आहे न, त जीअं मुर्दा ई आहिनि, मरल ई आहिनि। तव्हां बाप जा ठहिया आहियो त बाप जो फरमान आहे मूंखे यादि करो त विक्रम विनाश थी वञे। इहो शरीर त पुराणो तमो प्रधान आहे। पिछाड़ी ताईं कुझु न कुझु हिन शरीर खे थींदो रहंदो आहे। जेसि ताईं बाप जी यादि में रही कर्मातीत अवस्था खे पाए तेसि ताईं माया हिलाईंदी रहंदी, कंहिंखे बि छॾंदी न आहे। जांच कंदा रहणो खपे कि माया कीअं धको खिलाईंदी आहे। भॻवानु असांखे पढ़ाईंदो आहे, इहो भुलिजणो छो खपे। आत्मा चवंदी आहे असांजा प्राण सां प्यारा उहो बाप ई आहे। अहिड़े बाप खे पोइ असां भुलिजूं छो। बाप धन ॾींदा आहिनि दान करण लाइ। प्रदर्शनी मेले में तव्हां ॾाढनि खे दान करे सघंदा आहियो। आप ई शौक़ सां भॼणो खपे। हाणे त बाबा खे ताक़ीद करणी पवंदी आहे, उमंग उत्साह दिलाइणो पवंदो आहे, वञी करे सम्झायो। उन में बि सुठो सम्झायो उहो खपे। देह अभिमान जो तीर न लॻे। तलवार बि अनेक प्रकार जी थींदी आहे न, तव्हांजी बि योग जी तलवार ॾाढी तिखी हुजणी खपे। सर्विस जो ॾाढो उल्लास हुजणो खपे। ॾाढनि जो वञी करे कल्याण करिणो आहे। बाबा खे यादि करण जी एॾी प्रैक्टिस थी वञे जो पिछाड़ी में सवाइ बाप जे ॿियो कोई यादि ई न अचे। तॾहिं ई तव्हां राजाई पद पाईंदा। तॾहिं असां राजाई पद पाईंदासीं। सवाइ बाप जे पिछाड़ी में सवाइ बाप जी कोई बि यादि न अचे, तॾहिं असां राजाई पद पाईंदासीं। बसि बाबा ऐं मां। अंधकार जो अलफ खे सिमरे पोइ नारायण खे सिमरे। बाप ऐं नारायण अर्थात वरसो ई यादि रहे। हाणे बाबा ऐं मां पोइ असां बाबा मूंखे मथे वठी हलंदा, पोइ मां हेठि ईंदमि, पोइ नारायण ठहींदमि। बसि इहा ई यादि हुजे। परंतु माया कमु न आहे न, परंतु माया कमु न आहे। कचनि खे हिकदमि कचा त हिकदमि ढेर थी वेंदा आहिनि। उल्टो कर्मनि जो खातो तॾहिं ठहींदो आहे जॾहिं कंहिंजे नाम रूप में फसी वेंदा आहियो। हिकु ॿ खे प्राइवेट चिठियूं लिखंदा आहिनि। देहदारियुनि सां प्रीत थी वेंदी आहे त उल्टो कर्म जो खातो बि ठही वेंदो आहे। बाबा वटि समाचार ईंदा आहिनि, उल्टो सुल्टो कमु करे पोइ चवंदा आहिनि बाबा हीअ थी वियो। अरे खातो उल्टो थी वियो न, इहो शरीर त पलीत आहे। उन्हनि खे यादि छो कंदा आहियो। मतिलबु इहो शरीर त हिकदमि कोई कम जो न आहे न। त बाबा चवनि था मतिलबु हिनखे शैतान, बाबा चवंदा आहिनि हिन शरीर खे बाबा सांप बि चवंदा आहिनि, है न। शैतान, गंदो,
त हिन खे छो यादि कंदा आहियो? बाबा चईंदा आहिनि ॾिसो शरीर कंहिंसां ठहियलु हूंदो आहे, गंदगी सां ठहियलु हूंदो आहे न। त बाबा चईंदा आहिनि कि बाप चईंदा आहिनि मूंखे यादि करो त सॼे ख़ुशी रहे। अॼु ख़ुशी में आहिनि, कल्ह पोइ मुर्दा थी वेंदा आहिनि। जन्म जन्मांतर नाम रूप में फसी वेंदा आहिनि। स्वर्ग में इहा बीमारी नाम रूप जी हूंदी न आहे, हुते त मोह जी कुटुंब हूंदो आहे। ॼाणंदा आहिनि असां आत्मा आहियूं, शरीर न। उहा आहे ई आत्माभिमानी दुनिया, है न। उहा आहे ई आत्माभिमानी दुनिया, मोह जीत कुटुंब हूंदो। हिते त देह अभिमानी दुनिया आहे, पोइ अधु कल्ह देही अभिमानी ठही वेंदा। हाणे बाप चईंदा आहिनि देह अभिमान छॾो। देही अभिमानी थियण सां ॾाढा मिठा शीतल थी वेंदो। अहिड़ा ॾाढा थोरा आहिनि जो पुरुषार्थ कराईंदा रहंदा आहिनि कि बाप जी यादि न भूलो। बाप फरमान कंदा आहिनि मूंखे यादि करो, चाट रखो, परंतु माया चाट बि रखणु न ॾींदी आहे। अहिड़े मिठे बाबा खे त केतिरो यादि करणो खपे। इहे त पतियनि जो पति शिव बाबा, सर्वपतियनि जो पति, बापनि जो बाप आहे। बाप खे यादि करो, पोइ ॿियनि खे बि आप समान ठाहिणो जो पुरुषार्थ करणो, है न। बाबा खे यादि करिणो आहे ऐं ॿियनि खे बि आप समान ठाहिण जो पुरुषार्थ करिणो। इन में दिलचस्पी ॾाढी सुठी रखणी आहे। बाप खे यादि करण जी ऐं ॿियनि खे बि आप समान ठाहिण जी पुरुषार्थ करण जी। सर्विसेबल ॿारनि खे त बाप नौकरी सां छुड़ाए ॾींदा आहिनि। सर्कमस्टेंसिस ॾिसंदा आहिनि हाणे हिन धंधे में लॻी वञनि। एम ऑब्जेक्ट त साम्हूं बीठी आहे। भक्ति मार्ग में बि चित्रनि जे अॻियां यादि में वेंदा आहिनि। तव्हांखे त इहे सिर्फ़ु आत्मा सम्झी परमात्मा खे यादि करिणो। विचित्र ठही विचित्र बाप खे यादि करिणो ऐं सर्व खे बि कराइणो। बाबा चवनि था विचित्र ठही विचित्र बाप खे यादि करो ऐं सर्व खे बि कराईंदा। इहा महिनत आहे। विश्व जो मालिक ठहिणु कोई मासी जो घर थोरी आहे। बाप चईंदा आहिनि मां विश्व जो मालिक न ठहींदो आहे, तव्हांखे ठाहींदो आहे। केतिरो मथो मारणो पवंदो आहे। सपूत ॿारनि खे आपे ई ओनो लॻो रहंदो आहे। छुटी वठी करे पोइ सर्विस में लॻी वञणो खपे। कई ॿारनि खे बंधन बि आहे, मोह बि रहंदो आहे। बाप चईंदा आहिनि तव्हांजी सभु बीमारियूं ॿाहिरि निकिरंदियूं। तव्हां बाप खे यादि कंदा रहो, माया तव्हांखे हटाइण जी कोशिशि कंदी। यादि ई मुख्य आहे न। रचता ऐं रचना जे आदि मध्य अंत जो ज्ञान मिलियो, बाक़ी ॿियो छा खपे असांखे, है न। रचता ऐं रचना जे आदि मध्य अंत जो ज्ञान मिलियो, ॿियो छा खपे असांखे। भाग्यवान ॿार सभिनि खे सुख ॾियण जो पुरुषार्थ कंदा। मनसा वाचा कर्मणा कंहिंखे दुख न ॾींदा। शीतल थी करे हलंदा त भाग्य ठहींदो वेंदो। अगरि कोई न सम्झंदा आहिनि त सम्झिबो आहे हिननि जे भाग्य में न आहे। जंहिंजे भाग्य में आहे उहा सुठी रीति ॿुधंदा आहिनि। अनुभव बि ॿुधाईंदा आहिनि छा छा कंदा हुया। हाणे मालूम पियो जो कुझु कयो हुन सां दुर्गति थी वई। भक्ति मार्ग में सदगति त तॾहिं थिए जॾहिं बाप खे यादि करो। ॾाढो मुश्किल, कोई घंटो अधु घंटो यादि कंदा आहिनि, न त गुटका खाईंदा रहंदा आहिनि। बाप चईंदा आहिनि अधु कलाकु गुटको खाधो, हाणे बाप मिलियो। स्टूडेंट लाइफ आहे त ख़ुशी थियणी खपे न, है न। स्टूडेंट लाइफ आहे त ख़ुशी थियणी खपे, परंतु बाप खे घड़ी घड़ी भुलिजी वेंदो। बाबा सम्झो बाप बि आहिनि, टीचर बि आहिनि, सतगुरु बि आहिनि। त असांजी स्टूडेंट लाइफ आहे त बाबा खे यादि करिणो पए न। बाप चईंदा आहिनि तव्हां कर्मयोगी आहियो, धंधो आदि त करिणो ई आहे न। निंड बि कमु करणु सुठो आहे। यादि सां कमाई थींदी, ख़ुशी बि रहंदी। यादि में वेहणु ज़रूरी आहे। ॾींहं में फुर्सत न मिलंदी आहे, इन करे राति जो समय कढो। यादि में ॾाढी ख़ुशी रहंदी। कंहिंखे बंधन आहे त चई सघंदा आहियूं असांखे त बाप सां वरसो वठिणो आहे, हिन में कोई रोके न सघंदो। सिर्फ़ु गवर्नमेंट
गवर्नमेंट खे वञी सम्झायो कि विनाश त साम्हूं बीठो आहे। बाप चईंदा आहिनि मूंखे यादि करो त विक्रम विनाश थींदो। ॿियो अंतिम जन्म त पवित्र रहणो ई आहे, हिन करे असां पवित्र ठहींदा आहियूं। परंतु चईंदा आहिनि उहा जंहिंखे ज्ञान जी मस्ती, परंतु ईअं चईंदो उहो जेके ज्ञान जी मस्ती हुजे। ईअं न कि हिते अची करे देहधारियुनि खे यादि कंदा रहनि, देह अभिमान में अची करे लड़णु झगड़ण जीअं क्रोध जो भूत थी वेंदो आहे। बाबा क्रोध करण वारनि जी तरफ़ बि कॾहिं ॾिसंदा बि न आहिनि, सर्विस करण वारनि सां प्यारु थींदो आहे न। देह अभिमान जी चलन ॾिखाए में ॾींदी आहे। गुलगुल तॾहिं थियनि जॾहिं बाप खे यादि करनि, गुलगुल तॾहिं थींदा जॾहिं बाप खे यादि करनि। मूल ॻाल्हि आहे ही हीअ, हिकु ॿ खे ॾिसंदे बाप खे यादि करो। सर्विस में त हॾियूं ॾियणी खपनि। ब्राह्मणनि खे आपस में खीर खण थियणो खपे, लूणु पाणी न थियणो खपे। सम्झ न हुजण जे कारण हिकु ॿ सां नफ़रत, बाप सां बि नफ़रत कंदा आहिनि, है न। पोइ धीरे धीरे अगरि ज्ञान खे गहराई सां न सम्झें, कंहिंसां स्वभाव संस्कार न ठहियो त हिक ॿिए सां लूणु पाणी थी वेंदा आहिनि। पोइ बाप सां बि नफ़रत करणु लॻी वेंदा आहिनि। अहिड़ा छा पद पाईंदा? तव्हांखे साक्षात्कार थींदो आहे, पोइ उन समय स्मृति ईंदी, हीअ संची गफ़लत असां कई। बाप पोइ बि चई ॾींदा आहिनि तक़दीर में न त छा करे सघंदा आहियूं। अच्छा, मीठी मीठी सिकी लधी ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार, गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार, निर्बंधन थियण लाइ ज्ञान जी मस्ती हुजे, देह अभिमान जी चलन न हुजे, आपस में लूणु पाणी थियण जा संस्कार न हुजनि, देह अभिमान जी चलन न हुजे, आपस में लूणु पाणी थियण जा संस्कार न हुजनि। देहधारियुनि सां प्यार आहे त बंधन मुक्त न थी सघंदो। ॿियो आहे कर्मयोगी ठही करे रहणो आहे, यादि में वेहणो ज़रूरु आहे। आत्म अभिमानी ठही ॾाढो मिठो शीतल थियण जो पुरुषार्थ करणो। आत्म अभिमानी ठही ॾाढो मिठो शीतल थियण जो पुरुषार्थ करणो, ॾाढो शीतल ऐं मिठो। सर्विस में हॾियूं ॾियणियूं, सर्विस में असांखे हॾियूं ॾियणियूं। वरदाना, श्रीमत सां मनमत ऐं जनमत जी मिलावट खे समाप्त करण वारा सच्चा स्व कल्याणकारी ठहो। बाबा ॿारनि खे बि सभी खज़ाना स्व कल्याण ऐं विश्व कल्याण जे प्रति ॾिनई, लेकिन उन्हनि खे व्यर्थ तरफ़ लॻाइण, अकल्याण जे कार्य में लॻाइण, श्रीमत में मनमत व जनमत जी मिलावट करण, ये अमानत में ख़यानत आहे। बाबा जो ॿारनि खे स्व कल्याण जे लाइ जो बाबा खज़ाना ॾिना अथई, अगरि असां उन्हनि खे वेस्ट कंदासीं, वेस्ट कीअं व्यर्थ में लॻाईंदासीं, अकल्याण में लॻाईंदासीं, मनमत मिक्स कंदासीं, ॿियनि जी बि मत मिक्स कंदासीं त जीअं अमानत में ख़यानत थी वई। हाणे हिन ख़यानत ऐं मिलावट खे समाप्त करे रूहानियत जो रहम खे, रूहानियत ऐं रहम खे धारण करो। अमानत, हिन ख़यानत ऐं मिलावट खे समाप्त करे हाणे रूहानियत ऐं रहम खे धारण करो। पंहिंजे मथां ऐं सर्व जे मथां रहम करे स्व कल्याणकारी ठहो। पंहिंजे मथां ऐं सर्व जे मथां रहम करो ऐं स्व कल्याणकारी ठहो, ख़ुदि जो कल्याण करो।
स्व खे ॾिसो, बाप खे ॾिसो, ॿियनि खे न ॾिसो। स्व खे ॾिसो, बाप खे ॾिसो, ॿियनि खे न ॾिसो, ॿियनि खे दान ॾींदा वञो बसि। स्लोगन आहे सदा हर्षित उहे ई रही सघंदा आहिनि जो कॾहिं बि आकर्षित न थींदा आहिनि। सदा हर्षित केरु रहंदा जीवन में जो कॾहिं बि आकर्षित न थींदा कंहिंसां बि। सदा ही बसि हिकु बाप सां आकर्षित थियणो आहे, ॿियो कंहिंसां बि न थियणो आहे। अव्यक्त इशारो कंबाइंड रूप जी स्मृति सां सदा विझी रहो। बाबा ऐं असां कंबाइंड आहियूं। करावनहार बाबा करण जा निमित्त मां आत्मा, इनखे चइबो आहे असोच अर्थात हिकु जी यादि। शुभ चिंतन में रहण वारनि खे कॾहिं कोई चिंता न थींदी। शुभ चिंतन अर्थात हर ॻाल्हि में सुठो सोचणु। शुभ चिंतक मतिलबु ॿियनि जे लाइ बि सुठो सोचणु। जीअं बाप ऐं तव्हां कंबाइंड आहियो, शरीर ऐं आत्मा कंबाइंड आहे, वैसे पंहिंजो भविष्य विष्णु स्वरूप बि कंबाइंड आहे। असां श्री नारायण जा बि संस्कार आहिनि त श्री लक्ष्मी जा बि संस्कार आहिनि। ईअं स्व सेवा ऐं सर्व जी सेवा कंबाइंड हुजे तॾहिं महिनत कम, सफलता ज़्यादा मिलंदी। स्व सेवा ऐं सर्व जी सेवा कंबाइंड हुजणी खपे तॾहिं सफलता ज़्यादा मिलंदी। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो। अॼु बाबा असांखे चयईं कि सदा ई यादि रखो कि हाणे निराकार बाबा साकार में आया आहिनि असांजे सम्मुख ऐं ब्रह्मा द्वारा असांखे ज्ञान ॾियनि था, है न। जे बाप खे असां यादि कंदा हुआसीं उहे असांजे साम्हूं आया आहिनि, असांखे वरी खां स्वर्ग जो वरसो ॾियणु, राजयोग सिखाइणु, है न। त कम से कम असांखे माण्हुनि खे त ॿुधाइणो ई आहे कि कीअं बि करे कि गीता में लिखियलु आहे कि मां प्रकृति जो आधार वठी करे ईंदो आहियां, मां जनम मरण रहित आहियां। अहिड़ा पॉइंट्स जो बाबा मुरली में ॿुधाईंदा आहिनि, उन्हनि खे नोट करे माण्हुनि खे असां ॿुधाए सघंदा आहियूं कि ॾिसो गीता शिव गाई आहे। श्री कृष्ण त ॿुधी करे पहिरियों नंबर उहो ठहियो, तॾहिं उन्हनि जे दिमाग़ में त ईंदो कम से कम कॾहिं कि हा उन्हनि चयो हुयो शिव बाबा ऐं हाणे युद्ध स्थान समय ते शिव बाबा हिन सृष्टि ते आयल आहिनि, न त वीचारा कृष्ण खे ई ढूंढंदा रहंदा, है न। ॿियो बाबा असांखे चयईं कि गीता जो भॻवानु राजयोग सिखलायो हुयईं त हाणे हिन सां सिद्ध करो, तॾहिं सिद्ध थींदो। नर सां नारायण ठाहींदा आहिनि। त जीअं सेवा करण जे लाइ असांखे बाबा चई तव्हांखे ओनो रहणो खपे। बाबा जा जेका मुख्य पॉइंट आहिनि कि भॻवानु सर्वव्यापी न आहे, गीता जो भॻवानु शिव आहे, ॿियो भॻवानु ई शिव बाबा ई पतित पावन आहे, गंगा पतित पावनी न आहे। त अहिड़ी ॻाल्हियूं जो बाबा जी आहिनि उन्हनि खे असांखे धीरे रोज़ कॾहिं माण्हुनि जे कन में विझंदा रहो, संकल्प कंदा रहो त वायुमंडल बि परिवर्तन थींदो वेंदो। ॿियो बाबा चई माया जो वार ॿारनि ते न कॾहिं थींदो रहंदो आहे, हिन करे अगरि कॾहिं बि ख़ुशी गुम थी वञे, कॾहिं बि बाबा जी यादि नथी चहिरे त बाबा खे ॿुधायो बाबा अॼु ईअं थिए थो, बाबा अॼु ईअं थिए थो। बाबा चई कंहिंजे नाम रूप में न फसणो आहे, रोइणो पिटणो बेहाल न थियणो आहे, है न। ॾाढो ई बाबा चई बाबा जी यादि में रही करे ॾाढो ई शीतल मिठो थी करे हलणो, न त छा थींदो, न त पोइ माया जे चक्कर में फंसी करे, नाम रूप में फंसी करे असां ॿियो ई बाबा सां डिस्कनेक्ट थी ईंदासीं, पंहिंजो घाटो पइजी वेंदो। कोई बि उल्टा सुल्टे धंधा न करणा आहिनि,
बाबा चयईं कि हाणे हिन समय त दुनिया में सभु मरा ई पिया आहिनि, मुर्दनि जी दुनिया आहे, इन्हनि सां छा दिलि लॻाइणी, है न। अहिड़ी छीछी शरीरनि सां छा दिलि लॻाइणी। तंहिंजे करे बाबा चयईं माया त असां ते वार कंदी रहंदी अंत ताईं, लेकिन असांखे हमेशह सावधान थी करे बाप जी यादि में रहणो आहे। प्राणनि सां प्यारो हिकु बाप खे यादि कंदा रहो। बाबा असांखे ज्ञान ॾिनो अथई, दान ॾिनो अथई, त असांखे बि ॿियनि खे दान ॾियणो आहे। बाबा जी यादि में रही करे सेवा करणी आहे। ॿियो बाबा चयईं कि कॾहिं पंहिंजो उल्टो खातो न ठाहिजो। हाणे देह अभिमान में अची करे कॾहिं बि उल्टो खातो न ठाहिणो आहे। देही अभिमानी थी करे ॾाढो शीतल रहणो आहे। चाट रखो, सर्विस करण जी दिलचस्पी हुजणी खपे। अहिड़े ॿारनि खे बाबा सपूत ॿार चईंदा आहिनि। अहिड़े ॿारनि जा बाबा बंधननि खां बि छुड़ाए छॾींदा आहिनि। सपूत ॿार ठही करे सर्विस में लॻी वञो। ॿियो बाबा असांखे चयईं कि गवर्नमेंट खे बि अगरि पवित्रता में तकलीफ़ अचे थी त गवर्नमेंट खे बि सम्झाए सघंदा आहियूं, पर हिन में ज्ञान जी मस्ती खपे, है न। ज्ञान जी मस्ती हूंदी तॾहिं असां इहे कमु करे सघंदासीं। ॿियो बाबा चयईं बाबा जो तव्हांखे एॾो सुठो खज़ानो ॾियनि था, उन्हनि में उनखे व्यर्थ न गवायो, अकल्याण जे कार्य में न लॻायो, मनमत जनमत मिक्स करे उनखे वेस्ट न करो। पंहिंजे मथां सर्व जे मथां रहम करे स्व कल्याणकारी ठहो। स्व खे ॾिसो, बाप खे ॾिसो, ॿियनि खे न ॾिसो। स्व खे ॾिसो, बाप खे ॾिसो, ॿियनि खे न ॾिसो। ॿियो बाबा चयईं सदा हर्षित उहे ई रही सघंदा जो कंहिंसां आकर्षित न थींदा, है न, आकर्षित न थियो। ॿियो बाबा असांखे चयईं कि जीअं कंबाइंड रूप आत्मा ऐं शरीर, बाप ऐं मां, असांजो भविष्य चतुर्भुज बि कंबाइंड रूप आहे। उहा हाणे स्व सेवा ऐं सर्व सेवा बि कंबाइंड, स्व सेवा ऐं सर्व सेवा बि कंबाइंड। अच्छा, ओम शांति।